ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 6/9/2022। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे बच्चे दुरादेशी विशाल बुद्धि ॾेई सर्विस करणी आहे। सच ऐं कूड़ जो कंट्रास्ट सिद्ध करे ॿुधाइणो आहे। प्रश्न आहे, महाभारत में कहिड़ी ॻाल्हियूं महाभारत सां कहिड़ी ॻाल्हियूं सिद्ध थींदियूं आहिनि? महाभारत जो अर्थ छा आहे? उत्तर आहे, महाभारत अर्थात अनेक धर्मनि जो विनाश, हिकु धर्म जी स्थापना। महाभारत जो अर्थ ई आहे पांडवनि जी विजय, कौरवनि जी पराजय। महाभारत लड़ाई सां सिद्ध थींदो आहे कि जरूर भगवान भी हूंदो जंहिंजो जे रथ ते वेही करे गीता ज्ञान ॿुधाईं। भगवान जरूर राजयोग सिखलायो हुई जंहिंसां राजे स्थापना थी हुई। महाभारत अर्थात जंहिंखां पोइ सतयुगी राजाई स्थापन थी। तव्हां ॿार महाभारत ते सुठी तरीक़े समझाए सघंदा आहियो। अॼु बाबा असांखे मुरली में महाभारत जे बारे में ॿुधाईंदा। गीता आहे इहे ई बहार आहे दुनिया खे भुलजण जी। ओम शांति। मिठा मिठा ॿार ॼाणंदा आहिनि कि हिन समय दुनिया में महाभारत जी सीन थी हले। बाप सम्झायो अथई, जीअं अटे में नमक हूंदो आहे न, उहा शास्त्रनि में कुझु न कुझु सच आहे, बाक़ी त प्राय झूठी आहे। हाणे महाभारत जे समय विनाश त ॾेखारींदा ई आहिनि, त इहो सच आहे। यूरोप खे बि ॾेखारींदा आहिनि, मूसला हुतां खां ई इन्वेंट थींदा आहिनि। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि इहो उहो ई यज्ञ हले थो जॾहिं हिकु धर्म जी स्थापना थी थिए, पांडवनि जी विजय थींदी आहे न। आहे बि राजयोग ॾेखारींदा आहिनि न। अर्जुन रथ ते अर्जुन खे ॾेखारींदा आहिनि। अर्जुन जे रथ में अर्जुन खे श्री कृष्ण ज्ञान ॾींदो आहे। अर्जुन जे रथ में मतलब अर्जुन जो रथ हूंदो आहे। हिते ब्रह्मा बाबा आहे अर्जुन, उन्हनि जो शरीर रूपी रथ में परमात्मा अची करे सभिनि खां पहिरियों केरु ज्ञान ॿुधंदो आहे? कृष्ण जी आत्मा। श्री ब्रह्मा बाबा जे शरीर में कृष्ण जी आत्मा आहे, मतलब वो आत्मा है जो पहिरियों कृष्ण जो पाठ ॿुधाए। ये भी सम्झबो आहे राजयोग जो ज्ञान ॾिनई त ब्रह्मा बाबा जी आत्मा ही पहिरियों कृष्ण हुई, हाणे अंतिम जन्म में ब्रह्मा जो पाठ थी वॼाए त हुनजे तन में अची करे परमात्मा ज्ञान ॾींदो आहे। इहे बि सम्झबो आहे राजयोग जो ज्ञान ॾिनई। महाभारत लड़ाई खां पोइ जरूर राजयोग सां राजी स्थापना थींदी न। हिन समय त राजे ई आहे न, पोइ वरी खां स्थापना थियणी आहे। महाभारत जे नाटक बि ठहियल आहे, एडवर्टाइज़मेंट निकिरंदी रहंदी आहे। उन्हनि जो बाइस्कोप ठाहींदा आहिनि, चईंदा आहिनि अची करे ॾिसो। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, बाप असांखे सभु सच ॿुधाईंदो आहे। उहो त नाटक आदि सभु कूड़ा ठाहींदा आहिनि। महाभारत जो नाटक सर्विस जे ख्याल सां ॾिसणो खपे कि उहो माण्हू छा ठाहींदा आहिनि, पोइ बि हुन ते असां छा सम्झाईंदासीं। सर्विस जे लाइ विचार सागर मंथन करणो हूंदो आहे, परंतु ॿारनि जी एतिरी विशाल बुद्धि न थी आहे। जीअं नाटक ठातई उन्हनि खे वञी करे सम्झाए वास्तव में सच छा आहे, कूड़ छा आहे। तव्हां जो महाभारत लड़ाई ॾेखारींदा आहियो, हुनजी सुठी तारीख़ खपे न, कॾहिं लॻी। जीअं कण कण में भगवान जो नाटक ठहियल आहे त वञी करे ॾिसणो खपे छा ॾेखारींदा आहिनि। ॿारनि जी ॾाढी दूरांदेशी विशाल बुद्धि हुजणी खपे। वास्तव में सच छा आहे हुनजे परते छपाइणा खपनि। सच त उहो ई आहे जो प्रैक्टिकल में हले थो। नाटक त सभु कूड़ा आहिनि न। कीअं आहिनि सो अची करे सम्झो। इहो सम्झण सां तव्हां सचखंड जा मालिक ठही वेंदो, ईश्वर खां वरसो वठी सघंदा आहियो। इहे सर्विस जा ख़्यालात अचणा खपनि। सर्वोदया वारनि खे बि कोई सर्वोदयानि जो बि कोई मिलंदो आहे, परंतु हुननि में भी वॾी विशाल बुद्धि खपे कि उन्हनि खे सम्झायूं कि सर्वोदया कंहिंजे अॻियां टाइटल लॻणो खपे। उन्हनि खे सम्झाइणो खपे सर्व माना सॼी सृष्टि ते दया करण वारो। सो त ब्लेसफुल हिकु बाप ई हूंदो, उहो ई सर्व ते दया करे सघंदो आहे। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों भारत स्वर्ग हुयो, सर्व सुख हुया।
हाणे त कलयुग जे अंत में एतिरा दुख आहिनि, भ्रष्टाचार आहे, सॼी दुनिया ते त दया हिकु बेहद जो बाप ई करे सघंदो आहे। ज़रूर मां ॼाणंदो आहियां, तॾहिं त तव्हांखे बदलायां थो न। ईअं ई असां हुनखे ॿुधायूं सर्व दया हिन में सॼी दुनिया जी ॻाल्हि आहे। हाणे भॻवान कीअं सर्व ते दया कंदो आहे सो अची करे सम्झो। हाणे कलयुग जो अंत आहे, महाभारत जी लड़ाई बि आहे। ज़रूर कोई आहे जो पतित दुनिया खे पावन ठाहिण वारो आहे, त सर्व आत्माउनि जो ब्लेसफुल उहो ई थिए थो न, उहो ई ब्लेस करे सघंदो आहे। इन में ज्ञान जी बुद्धि ॾाढी सुठी खपे। बाबा वटि समाचार मिलंदा आहिनि कि असां सर्वोदया लीडर सां मिलियासीं, परंतु मिलण वारा ॾाढा विशाल बुद्धि वारा खपनि। बाबा ॾिठे कि कोई कंहिं बि विशाल बुद्धि जी ॻाल्हि न कई। पहिरियों त उन्हनि खे ॿुधाइणो खपे कि सॼी दुनिया में दुख शांती आहे। ये दुखधाम आहे त ज़रूर पहिरियों सुखधाम हूंदो न, शांतिधाम हुयो। ॿारनि इहा बि उन्हनि खे ॿुधायो न, भारत जी ॾाढी महिमा करणी खपे। अच्छा, भारत खे अहिड़ो ठाहिण वारो केरु? तव्हां त सर्व ते दया न करे सघंदा आहियो। उहो त हिकु ई ईश्वर आहे जंहिंखे तव्हां भुलिजी विया आहियो। उहो ख़ुदि पंहिंजो कार्य थो करे ऐं ख़ुदि ॿुधाए बि थो। हा, इहो बि सुठो आहे जो दुखियनि खे कुझु न कुझु ॾींदा आहियो। उन्हनि सां मिलणो बि खपे एकांत में। महाभारत जो नाटक ठाहियो आहे, उन ते सच ऐं कूड़ जो कॉन्ट्रास्ट लिखी पर्चा ठाहिणा खपनि। भारत कीअं कौड़ी सां हीरे जहिड़ो ठहींदो आहे सो अची करे सम्झो। हाणे महाभारत लड़ाई थी, तॾहिं बाप बि हुयो जंहिंसां असांखे वरतो मिलियो। श्री कृष्ण खे त कोई बाप न चई सघंदासीं न। मनुष्य जॾहिं गॉड फादर चईंदा आहिनि, पुकारंदा आहिनि, तॾहिं निराकार खे ई यादि कंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे सॼो ॾींहुं ख़्यालात रहणो खपे कि असां कीअं सर्विस करूं। वीचार सागर मंथन करणो खपे कि कीअं ॿियनि खे वञी करे जगायूं। काटनि खे फूल ठाहिणो आहे न, शमशान में बि वञी करे सर्विस करणी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि परंतु ॾाढा थकी पईंदा आहिनि। ॾिसंदा आहिनि कि एतिरो सम्झाईंदा आहिनि परंतु ॿुधंदा न आहिनि। अरे सम्झदा बि कीअं? बाबा मिसाल ॾींदो आहे न, रिढ बेड़ छा सम्झे। त ॾाढो सहज ज्ञान आहे। ऊच ते ऊच भॻवान पोइ देवता आहे। इहे वर्णन जो राज बि ॾाढो सहज आहे। ब्रह्मण चोटी आहे सभिनि खां ऊच। तव्हां ॾिस देवता ठहींदा आहियो त एतिरी महिमा न थींदी आहे। हिन समय तव्हांजी महिमा ॾाढी आहे। शक्तियुनि जा केतिरा मेला लॻंदा आहिनि, लक्ष्मी जो मेलो न लॻंदो। उन्हनि जी सिर्फ़ दीपमाला जॾहिं आह्वान कंदा आहिनि। मेलो सदा जगदम्बा जो लॻंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो जगदम्बा केरु? श्री लक्ष्मी केरु? लक्ष्मी जी पूजा छो थींदी आहे? हाणे उहो छा आहे? लक्ष्मी त सतयुग में हूंदी, हाणे हुनजी आत्मा काथे आहे? तव्हां ॼाणंदा आहियो लक्ष्मी 84 जन्म भोगे हाणे संगम ते जगदम्बा ठही आहे। एडॉप्ट कयो अथई, पोइ हुनजो बाबा नाम बदिली कयो अथई। ॾाढा ॿार चईंदा आहिनि बाबा असांखे एडॉप्ट कयो अथई, असांजो नाम छो न बदिलियो अथई। बाबा चईंदा आहिनि छा करा, नाम बदलंदो आहे परंतु नाम खे बट्टो लॻाए छॾींदा आहिनि, बदनाम करे छॾींदा आहिनि। नाम बि ॾाढा फर्स्ट क्लास मिलिया हुया। तव्हां प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी कहलाईंदा आहियो, बस शरीर निर्वाह धंधो आदि में उहो नाम हलंदो आहे। तव्हां त चईंदा असांजो हाणे इहो नाम आहे, पोइ बि एड्रेस घर जी ॾियणी खपे। बुद्धि में असां ब्रह्मा कुमार कुमारियूं हिते वेठा आहियूं, साथ में शिव बाबा ब्रह्मा बाबा बि आहे। हुते ॿाहिरि मित्र संबंधनि खे ॾिसंदा आहियो त उहो नाम यादि अची वेंदा। उहो नाम बि लिखणो पए न त सम्झी न सघंदा, त गृहस्थ व्यवहार में वञण सां पोइ भुलिजी वेंदा आहिनि। उन्हनि में रहंदे पंहिंजे खे शिववंशी निश्चय करे उन यादि में रहणो पए। महिनत आहे, इन करे बाबा लिखंदा आहिनि कि चार्ट रखो। लौकिक संबंधी हूंदे हुए बि पारलौकिक खे यादि कंदा रहो। इन में महिनत आहे, इन करे घड़ी घड़ी डायरी में हर हिकु घंटे जो चार्ट लिखंदासीं न त यादि अची वेंदो कि असांजो असली संबंधी केरु आहे, असां कंहिंजा ॿार आहियूं। हिते त सिर्फ़ु
गंदो था करो शरीर निर्वाह थिया। ये नई ॻाल्हि आहे न। हाणे महाभारत नाटक में रथ भी दिखाए अथनि, संस्कृत श्लोक भी जरूर चइणा पवनि। ॾिसणो खपे कि केर केर बतलाईंदो आहे कि हुन समय ही लिखणो खपे। ॾिसणो खपे कि छा बतलाइनि था। जेका माण्हू अगरि उहो ॿुधाईंदा न टीवी वग़ैरह में, हुन समय लिखो कि हिन जो यथार्थ अर्थ छा आहे। सर्व जो ख़्यालात रखणो खपे, परिचय ॾियणो आहे। इहे ॻाल्हियूं ॼाणण सां तव्हांखे सचो महाभारत लड़ाई जो ज्ञान मिली वेंदो। हुननि खे ॿुधाइणो खपे। बाबा कुझु बि ॿुधाईंदा आहिनि त हुन ते ख़्याल हलणो खपे। तव्हां ॼाणदा इहे नंढा नंढा मथ पंट पिछाड़ी में निकिता आहिनि। झाड़ जी आयु पूरी थियण सां जो झाड़ सुकी वेंदा। त इहे सभु जो बि धर्म वारा आहिनि न, उहो कोई सतयुग में अचण वारा न आहिनि। बाक़ी जो कन्वर्ट थी विया आहिनि हिन धर्म में, असांजे धर्म जी आत्माएं, उहो अची करे ईंदियूं पंहिंजे धर्म में। वो काथे न काथे निकिरी ईंदियूं। जेतिरो जो जंहिंजी तकदीर में हूंदो उहो अची करे वठंदो, खुदि सम्झी करे ॿियनि खे बि सम्झाइण लॻी वेंदो। प्रजा न ठाही, ॾाढनि खे कल्याण न कयो त वरसो छा मिलियो। कोई जी शकल सां ई पतो पइजी वेंदो आहे कि हिनखे ज्ञान सुठो लॻंदो आहे। ॻाल्हि दिलि सां लॻी त कंद ईअं हिलाईंदा रहंदा, त हेॾे होॾे ॾिसंदा रहंदा। बाबा जांच भी कंदा आहिनि कि इहे नालायक आहे या लायक आहे। इहे त बेहद जो बाप आहे न, इहे दादा भी सम्झंदा आहिनि। इहे कोई बुद्धू त न आहे। बाबा कॾहिं चई भी ॾींदा आहिनि, अच्छा इन्हनि खे बुट्टू सम्झो, मतलब ब्रह्मा बाबा कोई बुट्टू थोड़ी आहे। पर बाबा कॾहिं कॾहिं ॿारनि खे चई छॾींदा आहिनि कि असां हिनखे त बुद्धू सम्झो, तव्हांखे त मां तो ॿुधायां न, मुरली त मां तो हलायां। त कोई ईअं सम्झी वठंदो आहे कि इहे थोड़ी कुझु ॼाणंदो आहे। छो कि ब्रह्मा बाबा त काॾे सर्विस ते भी न वेंदा हुया ज्यादातर, जीअं ॿार वेंदा हुया। त कई ॿार सम्झंदा भी हुया कि अरे हिन में सिर्फ़ बाबा अची करे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, हिनखे छा सम्झो। ईअं ब्रह्मा बाबा जे लाइ सम्झंदा हुया। इहे त असांजी मुआफ़िक ही आहे न, पंहिंजो अहंकार अची वेंदो आहे पोइ ॿार। लेकिन बाबा त चवंदा आहिनि कि ॾिसो शिव बाबा जे जेको रक्त वते उहो कहिड़ो अनुभवी आहे। त इहे त मूं जहिड़ो ई समझदार थियो न। लेकिन ॿारनि खे पंहिंजो अहंकार अची वेंदा आहिनि। सम्झंदा आहिनि असां त सेवा कंदा आहियूं, असां त हिननि खां तिखा आहियूं, ईअं चई करे दुरादेशी न आहे, ईअं चईंदा आहिनि। पोइ मतिलबु दुरादेशी न थिया न। बाबा जी त ये युक्ति आहे कि ॿार शिव बाबा खे यादि कनि, इन करे चईंदा आहिनि ब्रह्मा खे बि बुद्ध सम्झो। लेकिन ॿारनि त समझदार थियणो खपे न कि ब्रह्मा बाबा बुद्ध थोड़ी है। यादि करण सां ई बाप खे यादि करण सां ई विक्रम विनाश थींदा। हिन में देह अभिमान जी त ॻाल्हि न आहे। सम्झो शिव बाबा समाचार ॿुधाईंदा आहिनि, उहे ई तव्हांखे डायरेक्शन ॾींदा आहिनि। ईअं सर्विस करो, 4 सागर मंथन करो। सन्यासी आदि अॻियां हली करे ॾाढा निकिरंदा जो सम्झदा कि हिननि खे पढ़ाइण वारो बेशक परम पिता परमात्मा आहे। श्री कृष्ण त थी न सघे। तव्हां सिद्ध करे ॾींदा आहियो, सम्झी सघंदा आहियो राइट छा आहे, रॉन्ग छा आहे, रॉन्ग में केरु वठी हलंदो आहे, राइट में केरु वठी हलंदो आहे। इहे तव्हां हाणे सम्झंदा आहियो। इहे कोई खे थोड़ी पतो आहे कि रावण राज्य द्वापर खां शुरू थींदो आहे जो हाणे ताईं हले थो। रावण जो चित्र ते भी सम्झाइणो आहे ये कॾहिं खां शुरू थियो, डेट विझणी खपे कि ये रावण सभिनि खां पुराणो दुश्मन द्वापर खां आयो आहे। इन ते जीत पाइण सां असां जगत जी ठही वेंदासीं। बाप सर्विस जी अनेक प्रकार जी युक्तियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि, डायरेक्शन मिलंदा रहंदा आहिनि। अहिड़ा पर्चे ते लिखी करे खूब बांटो, पॉइंट्स मिलंदियूं रहंदियूं। तीर लॻाइणो आहे न। अॼुकल्ह नाटक ॾिसण त ॾाढा वेंदा आहिनि। पतित ठाहिण इहे गंदगी आहे न। सभु पतित आहिनि। पावन ठही पोइ पतित ठही पावन ठहींदे पोइ पतित ठही वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कारो मुंहुं करे छॾियो। अहिड़ा त ॾाढा हूंदा आहिनि। बाबा त सम्झी वेंदो आहे कि हिननि में छा ताक़त आहे माया खे जीत पाइण जी। बाबा सां पुछंदा आहिनि बाबा शादी करो। बाबा त सम्झंदा आहिनि कि हिनजी दिलि आहे।
बाबा चईंदा है मालिक है, चाहे जन्म में वञो चाहे खीर सागर में अचो, मंजिल ॾाढी वॾी आहे, काम विकार कोई घटि थोड़ी आहे। ॾाढी मुश्किल आहे। सन्यासी त घर बार छॾे ॾींदा आहिनि, ताकि त ग्रस्त व्यवहार में रहंदे बाप सां योग लगाए करे पूरो वक़्त वठणो। ॾाढी मेहनत करणी आहे, प्राप्ति भी ॾाढी आहे। सन्यासी पवित्र ठहींदा आहिनि त वॾा वॾा प्रेसिडेंट आदि भी वञी करे उन्हनि जे अॻियां मथो टेकदा आहिनि। फ़र्क़ु ॾिसो पतिताऊं पावन जो। मेहनत सां मनुष्य MP आदि ठही वेंदो आहे। सॼो पुरुषार्थ ते मदार आहे। चईंदा आहिनि पुरुषार्थ वॾो या प्रारब्ध वॾी। पुरुषार्थ ई वॾो चईंदासीं न, पुरुषार्थ सां ई प्रारब्ध थींदी। कोई कुछ समझदा आहिनि प्रारब्ध में हूंदो त पुरुषार्थ कंदसि, ड्रामा असांखे कराईंदो, ये समझी करे वेही रहंदा आहिनि। पहिरियों मुख्य ॻाल्हि आहे बाप जो परिचय ॾियणु। जास्ती ॻाल्हियुनि में टाइम वेस्ट न करणो आहे। हिकु पॉइंट खे समझे त लिखवाइणो खपे कि बरोबर कि मां बरोबर ये ॻाल्हि समझां थो। बाप खे ॼाणण जे सिवाय ॿियो कुछ उनजे अॻियां कुछ भी चओ, अगर बाप न समझई त कुछ भी समझाईंदा त समझदो ई न। पहिरियों त बाप जे बारे में समझाइणो आहे, पोइ उनखे चइणो आहे बाबा ईअं चईंदा आहिनि, बाबा ईअं चईंदा आहिनि, पोइ समझदा। पहिरीं ॻाल्हि इहा पकड़णी आहे, न त मञदा आहियो, इहे नथा मञो त वञो पंहिंजो रास्तो वठो। तव्हां चईंदा आहियो निराकार बाप सभिनि जो बाप आहे त लिखो भगवान हिकु आहे, बाक़ी सभु उनजी रचना आहे। हाणे ॿुधायो गीता जो भगवान केरु? चईंदा उहो त निराकार आहे। उन गीता कीअं ॿुधाई? पोइ बतलाइणो खपे कि हिन प्रजापिता ब्रह्मा सां छा संबंध आहे। प्रजापिता ब्रह्मा द्वारा त मनुष्य सृष्टि रचबी आहे न। शूद्र खां एडॉप्ट करे ब्राह्मण ठाहींदा आहिनि। इहे लिखवाए करे पोइ एड्रेस ॾियणी खपे। पोइ 10-15 ॾींहं बाद एड्रेस उन्हनि जी वठणी खपे। अगर वो लिखी वठे न, पोइ उनजी एड्रेस वठी वठो। पोइ 10-15 ॾींहं पोइ वरी उनखे पत्र लिखो। पहिरियों त बाप जो परिचय ॾियो, ख़ुशी में लाहिणो खपे। लिखो बेहद जे बाप खां वरसो मिलंदो आहे। ये ब्रह्मा कुमारियूं सुखधाम शांतिधाम जो रास्तो ॿुधाईंदा। शिव बाप ब्रह्मा द्वारा असांखे रास्तो ॿुधाए थी, असां बि तव्हांखे ॿुधायूं था। लिखवाइणो खपे। पोइ चिठी पोइ लिखो, पढ़ी बाबा चईंदा आहिनि लिखवायो पहिरियों उन्हनि सां, पोइ लिखा पढ़ी कंदा रहो। एतिरी मेहनत करणी आहे तॾहिं सर्विस कई सम्झो। हीअं न सिर्फ़ ज्ञान ॿुधायो बसि, पूरो उन्हनि खे पको कराइणो आहे। पोइ घड़ी घड़ी उन्हनि खां पुछणो आहे। ॿियनि जो बि कल्याण करण लाइ निंड फिटी वञणी खपे। शिव बाबा खे त रड़िया मारे मारे करे पुकारे करे बाबा जी निंड ई फिटाए छॾियो न। त अची वियो बाबा। ॿारनि खे बि अहिड़ी महिनत करणी खपे। प्रदर्शनी व प्रोजेक्टर में भी पहिरियों हिन पॉइंट ते सम्झाइणो आहे कि बाबा जे बारे में, बाबा जो परिचय पूरो सुठी रीति ॾियणो आहे। पोइ ॿियूं ॻाल्हियूं ॿुधायो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, शरीर जे लाइ विचार सागर मंथन करणो आहे, थकणो न आहे। ॾाॾनि जी कल्याण जी युक्ति रचनी आहे। ॿियो आहे लौकिक जे विच में रहंदे हुए पारलौकिक बाप खे यादि करणो आहे। श्रेष्ठ पुरुषार्थ सां पंहिंजी प्रारब्ध ऊच ठाहिणी आहे। वरदान आहे हिकु बल हिकु भरोसो रखी हलचल जी परिस्थिति में हिकु रस रहण वारा सर्वशक्ति संपन्न। हिकु बल हिकु भरोसो में रहण वारी आत्मायूं सदा हिकु रस स्थिति में स्थित हूंदी आहे। हिकु रस स्थिति अर्थात सदा अचल हलचल न। हिकु बाप द्वारा सर्वशक्ति प्राप्त करे सर्वशक्ति संपन्न रहण वारी आत्मा कहिड़ी भी हलचल जी परिस्थिति में अचल रही सकती है।
हिक स्थिति जो अर्थ किया हिक द्वारा सर्व संबंध सर्व प्राप्ति जो रस अनुभव का हिक स्थिति जो अर्थ हिक द्वारा सर्व संबंध सर्व प्राप्ति जो रस अनुभव कर उनके ॿियो कोई संबंध प्राप्ति पंहिंजी तरफ आकर्षित न करे तॾहिं चईंदासीं ये हिक स्थिति वारी आत्मा है। स्लोगन आहे बेहद सेवा जी श्रेष्ठ वृत्ति रखण विश्व कल्याणकारी थियण। बेहद अर्थात सभिनि जी सेवा जी श्रेष्ठ वृत्ति रखण न कुछ भी असां करूं था लेकिन असांजी वृत्ति सोचण जो तरीक़ो सभिनि जे लाइ सुठो हुजणो खपे त असां विश्व कल्याणकारी थी वेंदासीं। ओम शांति।